नौशरा फिरोज़ मां अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जमाणी। मोरो SHO अली अकबर खोखर के खुफ़िया इतला मिलण ते गचेरो रोड जानवरनि के खुफ़िया इतला मिलण ते गचेरो रोड जानवरनि जो अस्पताल अंदर जुआ जे हलंदड़ टकरी ते अस्पताल छापो हणी 3 जवाबदारनि जुआ खेॾंदड़नि हर नाले रज़ा मोहम्मद जमाली, यामीन वलद बहराम महर, आबिद वलद सिकंदर महर के 700 रुपया कैश ऐं 52 ताश जे पतन समेत गिरफ़्तार करे क्राइम नंबर US 5 349 2025 जुआ एक्ट तहत केस दाख़िल करे चालान करे छॾियो आहे। उन मौक़े ते SHO मोरो अली अकबर खोखर पारां मोरो जे शहरनि खे इतला कयो आहे त जिते बि मंशात ऐं जुआ जूं टकरियूं हलंदड़ ॾिसो त फ़ौरन मोरो पुलिस खे इतला ॾियो, छाकाणि त समाजी बुरायुनि जे फैलजण सबबि मोरो जा केतिरा ई नौजवान हिन वक़्त ताईं तबाह ऐं फ़ौत थी चुका आहिनि, जंहिं करे केतिरनि ई वालिदेन जूं झोलियूं ख़ाली थी वियूं आहिनि। वधीक नौजवाननि जी ज़िंदगियुनि खे बचाइण लाइ पुलिस सां ताउन कयो वञे, जीअं समाजी बुरायुनि जो ख़ात्मो आणे सघिजे।